वज़ीर आज़म इमरान खान एतराफ़ कंदे चयो आहे त IMF वटि मजबूरी में वेंदा आहिनि ऐं सख़्त शर्तुनि सबबि अवाम ते बार विझणो पवंदो आहे। आलमी मालियाती इदारे जा शर्त मञण सबबि किथे न किथे क़ौमी सलामती बि मुतासिर थींदी आहे। मुल्की मईशत कमज़ोर हूंदी त दिफ़ा बि कमज़ोर थींदो। वॾी महिनत सां क़ौमी सलामती पॉलिसी तैयार कई वई आहे। हाणे रियासत ऐं अवाम गॾु हलंदा। वज़ीर आज़म इमरान खान नई क़ौमी सलामती पॉलिसी जारी करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी ऑडियो जी फॉरेंसिक कराइण बाबति अटार्नी जनरल ऐं पाकिस्तान बार काउंसिल खां मुआवनत तलब साख वारनि परॾेही फॉरेंसिक एजेंसियुनि जा नाला ॾियण जी हिदायत। अदालत ॿुधणी 28 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म जी एहतसाब बाबति सलाहकार शहजाद अकबर चयो आहे त रमज़ान शुगर मिल्स जी मनी लॉन्ड्रिंग जो ज़िम्मेवार शहबाज शरीफ़ आहे। बेनामी अकाउंटेंट ज़रिए रक़म हासिल कई वई। शहबाज शरीफ़ खे मनी लॉन्ड्रिंग बाबति जवाब ॾियणो पवंदो। मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त ज़िंदगी मुश्किल बणाइण ते अवाम PTI खे कॾहिं बि माफ़ न कंदो। अवाम वोट जी ताक़त सां हुकूमत खे दफ़न करे छॾींदो। महांगाई जी पीड़ियल माण्हुनि ते मिनी बजट मड़ी वई आहे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त 2023 जी चूंड मुस्लिम लीग नून ऐं ज़रदारी ग्रुप जी आख़िरी इलेक्शन साबित थींदी। मुखालिफ धुर खे पार्लियामेंट में हिकु दफ़ो ॿीहर शिकस्त मिली आहे। मुल्क में 5 महीननि खां पोइ कोरोना वायरस जे केसनि जी शरह 7.2% ताईं पहुची वई। कराची में कोरोना वायरस जी केसनि जी शरह 29% ताईं पहुती। डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त कोरोना वैक्सीनेशन जो टारगेट हासिल कयो वियो आहे। 12 सालनि खां वधीक उमिरि जे ॿारनि जी 50% वैक्सीनेशन मुकमल कई वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कोरोना वायरस जे केसनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे पर हालतूं कंट्रोल में आहिनि। इस्पतालुनि ते दबाव में इज़ाफ़ो न थियो आहे। लॉकडाउन जो मक़सदु माण्हुनि खे बंदि करणो नाहे। पाबंदियुनि बाबति को बि फ़ैसिलो NCOC जे मशवरे सां थींदो। हू तालीमी इदारनि ते पाबंदियुनि बाबति बि फ़ैसिलनि जो इंतज़ार करे रहिया आहिनि। कोटड़ी में CIA जे अॻूणे इंचार्ज जे घर मां नौजवान जो लाश मिलण जी जांच में अॻु भराई। पुलिस इंस्पेक्टर जे 2 पुटनि खे गिरफ़्तार करे वरितो। वाक़िए जो केस दाख़िल। कंदकोट वेझो चाचे 2 भाइटियुनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हिकु भाइटी समेत 2 ॼणा ज़ख़्मी। वाक़िए सबबि इलाइक़े में ॾहका। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी। लाड़कानो सेंट्रल जेल जे कैदियुनि ऐं इंतजामिया में चिकताण 3 ॾींहं बि बरक़रार। कैदियुनि जो चवणु आहे त इंतजामिया 3 ॾींहनि खां मानी बिजली बंदि करे कैदियुनि ते तशद्दुद करे रही आहे। साॻी सूरतहाल बरक़रार रही त हाज़िरिन जो बाइकाट कयो वेंदो। भिरिया रोड भरिसां ग्रीन लाइन जूं 2 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। रेलवे अख़्तियारनि इमदादी कार्रवायूं करे ट्रेन खे मंज़िल ते रवानो करे छॾियो। ऑस्ट्रेलिया हिकु दफ़ो ॿीहर सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविच जी वीज़ा रद्द करे छॾी। टेनिस स्टार खे मुल्क बदर करण जो उसूली फ़ैसिलो। ऐं थरपारकर में 3 ॾींहनि जो रांदियुनि जो मेलो ऐं मैराथन रेस शुरू। डिज़र्ट जीप रेडी में मीर नादिर मक्सी ऐं मुकेश कुमार चावला समेत ॿिया रांदीगर बि हिसो वठी रहिया आहिनि। अरबाब लुत्फुल्लाह जो चवणु आहे त थर में जीप रेडी ऐं स्पोर्ट्स रेडी सां परॾेही सीड़पकारी थींदी ऐं मईशत बहितर थींदी।